नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जो ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में डिग्री कॉलेज जी रोड जी हालत तमामु घणी ख़राब है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी इन रिपोर्ट में। नाज़रीन, जीअं त मां मौजूदु आहियां पीर जे ॻोठ जे डिग्री कॉलेज जे रोड ते। डिग्री कॉलेज जो रोड ज़बून हालत जो शिकार आहे। हितड़ ईंदड़ वेंदड़ शागिर्दनि खे माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ आहे। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा पर हाणे असां छा चऊं, एतिरी तकलीफ़ आहे, एतिरी त असांखे मुश्किलात थियनि जो असां ॿुधाए नथा सघूं। कंहिं शइ जी सहूलियत न आहे। रोड रस्तो एतिरो त ख़राबु आहे जो माण्हू अची बि वञी न सघे। ॿारनि सां परेशानी थी ॾाढी कमकार। असां इहो ई चवंदा त मौजूदा सिंध हुकूमत गुज़िरियल 15 सालनि खां हिन शहर खे कुझु बि न आहे। असां वरी बि चवंदासीं इमरान ख़ान साहब खे त बराए महिरबानी हिन पीर ॻोठ तालुके लाइ, किंगरी तालुके लाइ कुझु न कुझु कनि, रोड रस्ता तक़रीबन मरम्मत करे ॾियनि। मरीज़ केतिरा ई वीचारा गुज़ारे विया आहिनि। टाइम ॿियो अस्पताल बि हिते नथी ठही सघे, बिजली इलाही टाइम थी वियो। अच्छा, हाणे हुकूमत खां कहिड़ी अपील कयो पिया? हाणे हुकूमत खे पिया चऊं त रोड बि ठहे या बिजली बि न आहे। हुकूमत असांखे ठाराए ॾे। रोड ॾाढो ख़राबु थी वियो आहे, हालत ख़राबु आहे। 6 साल थिया आहिनि जेको आहे रोड ख़राबु आहे। हाणे असां महिरबानी थिए असांखे रोड ठही मिले, छो त ॾाढी तकलीफ़ आहे। साईं, असांखे हिन रोड तमामु ख़राबु आहे। असांखे इलाही टाइम थो लॻे, मरीज़ खणी था अचूं त रस्ते ते बीमार था रहंदो थी पवनि। रोड ख़राबु आहे। महिरबानी करे असां अपील था कयूं गवर्नमेंट खे असांखे ठाराए ॾियो रोड। जीअं त पीर जे ॻोठ डिग्री कॉलेज जे रोड तां गुज़रंदड़ गाॾियुनि ऐं माण्हुनि जा वीचार ॿुधा, हुननि जो चवणु त इलाही टाइम खां वठी हिन रोड जी ज़बून हालत आहे, जंहिंजे करे हितां जे गुज़रंदड़ मरीज़नि खे, स्टूडेंट खे ऐं माण्हुनि ड्यूटीअ वारनि खे सख़्तु तकलीफ़ थी थिए। ऐं हुननि सिंध हुकूमत, वज़ीर आला सिंध ऐं वफ़ाक़ हुकूमत वज़ीर आज़म खां अपील कई आहे त हिन रोड खे ठाराए ॾिनो वञे त जीअं असांजी तकलीफ़ ऐं मुश्किलातूं दूर थी वञनि। कैमरामैन सिराज मंगल सां गॾु नौमान, अवामी न्यूज़ HD पीर जो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।